पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जो वॾो खुलासो। जी हाँ दोस्तों, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जो वॾो खुलासो। कई अनसुलझा जेका सवाल आहे हुननि जा जवाब मिलिया श्रीमान अध्यक्ष महोदय जी का। जी हाँ दोस्तों, जय श्री झूलेलाल, सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। दोस्तों, जेके व्हाट्सअप जे माध्यम सां, सोशल मीडिया जे माध्यम सां, सिंधी मुखियुनि जे माध्यम सां या सिंधी समाज जे जेके संस्थाऊं आहिनि उन्हनि जे माध्यम सां जेका पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जे मथां जेका सवाल उथिया पिए, उन्हनि सभिनी सवालनि खे खणी करे सिंधी समाचार राजस्थान एक मुलाकात कई अध्यक्ष महोदय गिरधारी मनकानी जी का। जी हाँ दोस्तों, अध्यक्ष महोदय जी का मुलाकात करे एक न अभी तो कई सवालनि जा जवाब संतोषपूर्वक मिलिया ऐं सवाल जनता जा हुआ उहे असां के नंबर टू नंबर ॿुधायूं था कि छा कुछ आखिर सिंधी समाचार राजस्थान रूबरू थी करे अध्यक्ष महोदय का सवाल कया ऐं हुननि छा जवाब ॾिना। जी हाँ दोस्तों, सभिनि खां पहिरियों सवाल के जेके पिछलो हिसाब हो उन में चंद्र प्रकाश खेतानी जी आखिर छा कुछ अंत में छॾे विया हुआ। त गिरधारी मनकानी जी अध्यक्ष महोदय जो जवाब ॾिनो कि 2,56,000 उहे बैंक में छॾे विया आहिनि ऐं हिन जी जेकी कंप्लीट जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे उन जी कॉपी असां वटि पई आहे। जी हाँ दोस्तों, त इहा ॻाल्हि क्लियर थी कि 2,56,000 रुपया जेका भूतपूर्व अध्यक्ष खेतानी जी उहे बैंक में छॾे विया आहिनि ऐं तंहिंजे अलावा डॉक्यूमेंट्स आहिनि उहे गिरधारी जी के जेको आहिनि अध्यक्ष महोदय हुननि खे फोटोकॉपी उपलब्ध कराए विया आहिनि। तंहिंजे अलावा दोस्तों, जेको वॾो सवाल हिन टाइम ते ॿियो सवाल हले पियो कि 4,75,000 रुपया चंदीराम रागानी जेका भूतपूर्व अध्यक्ष रहियल आहिनि हिन पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जा भूतपूर्व अध्यक्ष आहिनि, त उन्हनि जो चवणु आहे कि 4,75,000 रुपया उहे पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत खे ॾियणा आहिनि। हिन खे वठी करे काफ़ी वाद विवाद हले पियो ऐं काफ़ी कुझु सवाल सिंधी समाज में आहिनि, मुखियुनि में आहिनि। त उनजो खुलासो कंदे हूंदे साफ़ तौर ते गिरधारी जी मनकानी जेका अध्यक्ष आहिनि प्रेज़िडेंट में, उन्हनि क्लियर कयो आहे कि ठीकु आहे, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर 4,75,000 भरण लाइ तयारु आहे, पर इन जो पूरो ब्यूरो चंदीराम जी असांखे ॾीन कि चंदीराम जी जे मथां 15 साल जो लेखो जेको पेंडिंग पियो हले, त हू डॉक्यूमेंट्स जे आधार ते ॻाल्हाइनि ऐं असांखे डॉक्यूमेंट सबमिट कनि, तॾहिं असां हुननि खे इहा पेमेंट करण लाइ करे तयारु आहियूं। ऐं इहे ॻाल्हियूं हुननि लिखित में बि हुननि खे चंदीराम जी के या भूतपूर्व अध्यक्ष जेका खेतानी जी, इन्हनि ॿिन्हिनि खे हुननि लिखित में चई आहे कि अगरि संस्थान जे मथां यानी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे मथां कहिड़ी प्रकार जो को ऋण आहे त असां ॾियण लाइ करे तयारु आहियूं, पर हू असांखे राइटिंग में ऐं कागरनि जे माध्यम सां सम्झाइनि कि कीअं बाक़ी आहे। त बिल्कुलु सही आहे, अध्यक्ष महोदय जो जवाबु बिल्कुलु संतोषपूर्वक आहे। गिरधारी जी मनकानी जो इहो जवाबु बिल्कुलु संतोषपूर्वक आहे कि आखिर कुझु बि अगरि ऋण पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जे मथां आहे त तव्हां दस्तावेज जे आधार ते असांखे ॿुधाईंदा कि कीअं ॾियणो। बिल्कुलु सही आहे दोस्तों। जीअं कि असां टियों सवाल असां कयोसीं कि आखिर इन संस्थान जी ऑडिट रिपोर्ट थिए पई या कान बि थिए, त गिरधारी जी मनकानी जेका अध्यक्ष आहिनि उन्हनि क्लियर कयो कि मूंखे जेका डॉक्यूमेंट्स जीरोक्स ॾेई वई आहे उन में 2023 ताणी जी ऑडिट रिपोर्ट आहे। जी हाँ दोस्तों, 2023 जी ऑडिट रिपोर्ट मनकानी जी वटि अध्यक्ष महोदय वटि पई आहे। त सवाल इहो थो अचे कि 24 जी छो कान कराए ॾियनि, जबकि इलेक्शन थिया हुआ अगस्त में। जी हाँ दोस्तों, इलेक्शन थिया हुआ अगस्त में, त पोइ हिननि खे ऑडिट रिपोर्ट कराए ॾियणी हुई 24 ताणी जी, पर खेतानी साहब इहो कमु न कयो, मात्र 23 ताणी जी ऑडिट रिपोर्ट तयारु कराए अध्यक्ष महोदय खे ॾिनी अथनि। पर गिरधारी जी जेका हींअर जा अध्यक्ष आहिनि त उन्हनि इहो चयो आहे कि ठीकु आहे, असां 24 जी हाणे अपडेट कराए करे रखंदासीं। जी हाँ दोस्तों, काफ़ी कुझु सवाल जवाब थिया, तंहिंमें हर हिकु सवाल जो जवाबु हुननि ॾाढी सरलता सां सिंधी समाचार राजस्थान खे ॾिनो अथनि। तो हिकिड़ो इहो सवाल बि सिंधी समाचार राजस्थान उन्हनि खां कयो कि आखिर ओरिजिनल दस्तावेज कीअं हटनि। ते गिरधारी जी मनकानी साहब इहो ई क्लियर कयो कि मूंखे ओरिजिनल दस्तावेज कंहिं बि प्रकार जो को कागर ओरिजिनल मूंखे सबमिट कान कयो अथनि, जंहिंखे वठी करे मां लगातार पत्रावली करां पियो। बार बार मां खेतानी जी के ऐं चंदीराम जी के बाय हैंड बि लेटर ॾेई चुको आहियां
ऐं कोरियर जे माध्यम सां बि मां उन्हनि खे लेटर मोकिलियां पियो, पर अञा ताणी मूंखे संतोषपूर्वक जवाबु भूतपूर्व पुराणा अध्यक्षनि जेका कान पिया ॾियनि, न को मूंखे कंहिं प्रकार जो को डॉक्यूमेंट्स पिया ॾियनि। त दोस्तो इहो हिकिड़ो चिंता जो विषय आहे, आख़िर छो कान पिया ॾियनि इहो पुराणा दस्तावेज हिननि खे, जेका इहे सिंधु भवन जा कागर आहिनि। दोस्तो नियमावली छा चईंदी आहे, कानूननि ॻाल्हि कीअं थींदी आहे, कानूननि को रजिस्टर्ड संस्था आहे, त नियम इहो चईंदो आहे कि अगरि को बि अध्यक्ष नओं अचे थो त उनखे समस्त लेखो जोखे सां गॾु सॼा दस्तावेज सबमिट कया वेंदा आहिनि। बाक़ाइदा पूरी कमेटी वेंदी आहे, हुन अंदरि भूतपूर्व अध्यक्ष अची करे पूरा कागर दस्तावेज लेखो जोखो हर हिकु जेकी संस्थाउनि सां गॾु जुड़ियल शइ आहे उहा प्रेसिडेंट जे अध्यक्ष खे सबमिट कंदो आहे, पर ईअं न थियो आहे। इहो ॾाढो वॾो सवाल आहे। जी हा दोस्तो, सवाल बि आहे ऐं चिंता जो विषय बि आहे। सवाल इहो आहे कि आख़िर छो कान था ॾियनि इहे दस्तावेज प्रेसिडेंट का जेका अध्यक्ष आहिनि गिरधारी जी साहब, उन्हनि खे छो कान था ॾियनि आख़िर दस्तावेज इहे भूतपूर्व अध्यक्ष। ऐं चिंता जो विषय ईअं आहे कि आख़िर उहे कागर इहे छो दॿाए वेठा आहिनि। इहो हिकिड़ो चिंता जो विषय, इहो सोचण जो विषय आहे। पूरे समाज लाइ करे इहो सोचण जो विषय आहे कि आख़िर हू पुराणा जेका ई पुराणा ऐं नया जेका बि डॉक्यूमेंट्स आहिनि हिन संस्था खे वठी करे ऐं हिन पूरो जेको सिंधु भवन आहे, इहा पूरी भूमि ऐं पूरी जेकी ज़मीन ॿुधाई वई आहे 5300 मीटर। जी हा दोस्तो, ॾाढी लंबी ज़मीन आहे, ॾाढो वॾो भूमि भवन आहे, सिंधी समाज खे मिलियल आहे ऐं गवर्नमेंट जी तरफ़ां मिलियल आहे। इहा हिननि जी निजी संपत्ति कान्हे, न को खेतानी जी आहे न को रागानी जी आहे, इहा सरकार जे द्वारा मिलियल आहे। त आख़िर इन जा दस्तावेज इहे प्रेसिडेंट जे अध्यक्ष खे छो कान पिया ॾियनि। ऐं गिरधारी जी साफ़ चयो आहे, अध्यक्ष महोदय बिल्कुलु साफ़ चयो आहे कि मूं वटि जे बि ॾींहुं कंप्लीट दस्तावेज अची वेंदा त मां हिन सिंधु भवन जी काया खे पलट कंदुसि। काफ़ी कुझु मां हिन लाइ करे सोचे वेठो आहियां, मूंखे छा कुझु करिणो आहे। त इहे सभु तॾहिं थींदो जॾहिं मूं वटि ओरिजिनल दस्तावेज ईंदा ऐं पूरे भूमि भवन जी नापतोल थींदी। उन खां पोइ मां हिन अंदरि नओं निर्माण ॾाढो कुझु करण जो मां सोचे वेठो आहियां। त बिल्कुलु इहा ॻाल्हि जेकी आहे बिल्कुलु साफ़ ऐं सुथरी आहे कि अध्यक्ष महोदय जो चवणु बिल्कुलु सही आहे कि जेसि ताईं मुंहिंजे अंडर में को दस्तावेज के कागर इत्यादि न ईंदा त मां कीअं हिन मथां को नओं निर्माण या को नओं डेवलपमेंट मां कीअं करां, हिन जो विकास कीअं करायां। दोस्तो, सिंधी समाचार राजस्थान इहो सुवाल बि पुछे कि आख़िर महेश कैटर्स जी छा कहाणी आहे। ते अध्यक्ष महोदय गिरधारी जी मनकानीअ साहब चई कि इहो जेको ठेको आहे 7 साले जो करियल आहे भूतपूर्व अध्यक्षनि जे द्वारा, जेके असां हटाइण जो प्रयास करूं पिया, चाहे कानूननि चाहे समझाइश जे द्वारा, कीअं बि करे असां हुनखे हटाईंदासीं ऐं असां सिंधु सागर भवन खे महेश कैटर्स खां मुक्त कंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं कि नए अध्यक्ष जीअं कारोबार पंहिंजो संभालियो, पंहिंजी कुर्सी संभाली आहे, त आख़िर 2.5 महीने में छा कुझु कयो अथनि। जी हा दोस्तो, इहो हिननि जो रिपोर्ट कार्ड आहे जेको ॾाढो ई सराहनीय आहे। इन जी जेतिरी प्रशंसा कजे उहा घटि आहे। त दोस्तों, पिछले 2.5 महीने अंदरि गिरधारी जी मनकानी अध्यक्ष महोदय साहब सिंधु भवन जी कायाकल्प मटे छॾी आहे। जी हा दोस्तो, जेको बि भाउ भेण कहिड़ो बि सिंधी समाज जो अगरि को सवाल थो पैदा करे कि आख़िर छा कुझु कयो अथनि अध्यक्ष महोदय, त वञी करे हिकु दफ़ा सिंधु सागर भवन में ॾिसे कि उते आख़िर छा कुझु तब्दीलियूं थियूं आहिनि। जी हा दोस्तो, सभिनि खां पहिरीं असां ॿुधाईंदासीं कि उते कलर डेंटिंग पेंटिंग ऐं जेके उते जी व्यवस्थाऊं कुझु ख़राबु हुयूं, माना किचिरो इत्यादि जो ढेर लॻण, गाह वधण, ज़मीन जे अंदरि गाह उगजी, पेड़ ऐं काफ़ी कुझु उते मतिलबु व्यवस्थाऊं सही न हुयूं। त इनखे गिरधारी जी मनकानी अध्यक्ष महोदय ॾाढो सुठे नमूने सुठो करायो अथनि, बिल्कुलु साफ़ सुथरो। ऐं ॻाल्हि करूं 2.5 महीने जी रिपोर्ट कार्ड जी, त दोस्तो जेको असू चंड आहे उहो उन्हनि ऐतिहासिक कार्यक्रम कयो आहे। जी हा दोस्तो, हिकिड़ो ॾाढो ई वॾो ऐतिहासिक कार्यक्रम कयो अथनि, न भूतो न भविष्य। अर्थात हिननि खां पहिरीं बि कुझु अध्यक्ष रहिया हूंदा, पर उन्हनि अहिड़ा कार्यक्रम न ॾिना हूंदा जेको इन्हनि इहो कार्यक्रम ॾिनो आहे। जी हा दोस्तो, अगरि भीड़ जी ॻाल्हि करूं त 2 खां 2.5 हज़ार माण्हू उते प्रेज़ेंट हुआ ऐं हीउ कार्यक्रम असू चंड जो 3 ॾींहं हुननि कंटिन्यू हलायो, जंहिंजे अंदरि चांहि पाणी नाश्ता रोटी इत्यादि सभु समाज खे समर्पित कया आहिनि। ऐं तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं कि 3 ॾींहं जेके सांस्कृतिक कार्यक्रम हलिया हुन अंदरि 1st, 2nd, 3rd ॿारनि जो प्रोत्साहन वधाइण लाइ करे ट्रॉफी, वॾनि जो प्रोत्साहन वधाइण लाइ करे कुझु कैश अमाउंट बि रखिया आहिनि, जीअं 100 रुपया 200 रुपया, हुननि जो जीअं मनोबल वधे। त ॾाढो कुझु हुननि अहिड़ो ऐतिहासिक कार्यक्रम कयो जेको चई करे बसि करो। मुंहिंजे सम्झ में राजस्थान में इन प्रकार जो कार्यक्रम अॼु ताईं न थियो आहे।
असू चंड जे 3 ॾींहंनि जे कार्यक्रम जी कुझु झलकियूं असां वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ॾेखारूं पिया। दोस्तो वाक़ई में सराहनीय आहे, उन जेतिरी प्रशंसा कजे घटि आहे, छोकी असांजे इष्ट देव भॻवान श्री झूलेलाल साईं खे रिझाइण जो उन्हनि पूरो प्रयास कयो आहे ऐं भॻवान श्री झूलेलाल साईं जे नाले सां उन्हनि जेका कार्यक्रम कया आहिनि वाक़ई में ऐतिहासिक आहिनि, जंहिंजी झलकियूं तव्हां ॾिसो पिया, वीडियो माध्यम सां ॾिसो पिया, ॾाढी सुठियूं ॾाढियूं सराहनीय आहिनि, जंहिंमें संत अमरापुरी जे संतनि पंहिंजी मौजूदगी ॾिनी आहे ऐं पूरे जयपुर शहर जे सिंधियुनि बि उते पहुता आहिनि ऐं ॾाढो यानी कि सभु ख़ुशि थी करे विया आहिनि। इन प्रोग्राम में जेको केर बि आहिनि, चाहे कलाकार आहिनि, चाहे साहित्यकार, चाहे केर बि पहुता आहिनि, चाहे पंचायत जी माण्हू पहुता आहिनि, त सभिनि खे नए अध्यक्ष ॾाढो प्रसन्न करे मोकिलियो आहे ऐं जेका इहो कार्यक्रम थी रहियो आहे असू चंड जो, इहो वाक़ई में ऐतिहासिक आहे, तव्हां वीडियो माध्यम सां ॾिसी था सघो। ऐं इन अलावा गिरधारी जी मनकानी जेका अध्यक्ष महोदय आहिनि उन्हनि साफ़ चयो आहे कि चेटी चंड बि मां ऐतिहासिक कंदसि। जी हा दोस्तो, इहा ॾाढी प्रसन्नता जो विषय आहे, इहा ॾाढी ख़ुशी जो विषय आहे। जेॾी महिल को बि अॻियां वधी करे चए थो कि मां अहिड़ा कार्यक्रम कंदसि कि न भूतो न भविष्यति, दोस्तो इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हियूं जेको सिंधियत खे अॻियां वधाए थो ऐं जेका चवंदा आहिनि न निस्वार्थ भावना सां। जी हा दोस्तो, निस्वार्थ भावना सां जेको सिंधियत लाइ करे कमु थो करे ऐं समाज खे बि अॻियां वधाए थो, संस्कृति खे अॻियां वधाए थो, ॿोली खे अॻियां वधाए थो ऐं समाज सां गॾु गॾु सिंधु भवन जे निर्माण जी बि जेका विकास जी सोचे थो, त अहिड़े असांजे भाउ गिरधारी मनकानी खे हृदय सां धन्यवाद आहे। ऐं इन सिंधु भवन सां जुड़ियल ॿी ख़बरूं असां तव्हांखे अॻियां ॿुधाईंदा रहंदासीं। तव्हां ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी समाचार राजस्थान। जय श्री झूलेलाल।